बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क्लास नंबर 68 आहे असांजो ऐं हिन वीडियो लेक्चर जे अंदरि असीं एंगल पढ़ण वारा आहियूं। उहा आहे असांजी रिफ्लेक्स एंगल। ऐं रिफ्लेक्स एंगल जी डेफिनेशन बि तव्हांजे साम्हूं लिखियलु आहे, नालो बि लिखियलु आहे। असां हिन जे कॉन्सेप्ट खे सम्झूं था त रिफ्लेक्स एंगल चवे थो अहिड़ी एंगल जेका 180 खां वॾी हुजे, माना अॻिते हुजे, ऐं 360 खां घटि हुजे। उनखे असां छा चवंदासीं? रिफ्लेक्स एंगल चवंदासीं। असां प्रैक्टिकली बाद में हिनखे ॾिसंदासीं, बोर्ड ते हिन जो कॉन्सेप्ट सम्झूं था। ॾिसो, असांखे ख़बर आहे त जेको प्रोटेक्टर आहे, यानी उनखे हिकिड़ी सेंटर पॉइंट थिए थी, वरी हिकिड़ी रे हिते थिए थी, ठीकु आहे। हितां खां अगरि मां 0 शुरू थो कयां त हीअं फेराईंदो हिते मां ईंदुमि त 90, छो त सेंटर आहे। उनखां पोइ जॾहिं हिते ईंदासीं त असांजो थींदो 180। हाणे ॾिसो, जॾहिं मां हे एरो हले थो हीअं, मतिलबु हिन लाइन ताईं आहे, जॾहिं इन लाइन खां हाणे असांजी एंगल हेठि लहंदी। हाणे ॾिसो, हाणे उहा रिफ्लेक्स थी करे हेठि अंदरे पासे ॾे। हे छा पियूं हलनि? मतिलबु छा, हीअं मथां हेसि ताईं। जॾहिं हिते मां 0 पॉइंट रखां थो ऐं हिन खे हेठि थो कयां त ॾिसो छा थी थिए। हाणे हीअं उबितो रिफ्लेक्स थी करे, टर्न थी करे, जॾहिं घड़ियाल कंदो आहे। घड़ियाल छा हलंदो आहे? मतिलबु अगरि हीअं खणूं त सवा खां शुरू थींदो आहे, पूरा ते, वरी सवा ते। हाणे सवा खां पोइ वरी हीअं सिधो थी वेंदो आहे न सवा ते, पोइ सवा खां पोइ हेठि लहंदो आहे, रिफ्लेक्स थींदी आहे उहा, ठीकु आहे। हाणे इन तरीक़े सां असां हिन क़िस्म जी एंगल खे रिफ्लेक्स था चऊं। हाणे असां जॾहिं ॾिसंदासीं 180 खां निकिरंदासीं, बिल्कुलु जॾहिं हिते पुॼंदासीं, ठीकु आहे, त घणी थींदी? 280 थींदी। पर ॾिसो, हीअ सॼी जी सॼी रिफ्लेक्स आहे, छो त ॾिसो 0 हिते आहे न हिन जो, मतिलबु हीअ हिते आहे ऐं तव्हांजी हीअ बांह थी हेॾे मूव करे, वापसि हेसि ताईं न अचे न, पूरी न थिए। हिते असांजी सॼी रिफ्लेक्स आहे, ठीकु आहे न। सो जे हेॾे असां चऊं पिया त राइट, हेॾे वरी असां ईंदासीं हिन जॻह ते। पर हीअ रिफ्लेक्स आहे, हीअ राइट न थींदी, ठीकु आहे न। हीअ असां वापसि ईंदासीं त असांजी रिफ्लेक्स एंगल ई थींदी, छो त राइट हुनखे चवंदासीं जेका एक्यूरेट हेॾे असांजी 90 डिग्री ठाहे, हेॾे जेका 180 खां लहंदी, रिफ्लेक्स एंगल में काउंट थींदी। हीअ असांखे एंगल ठाहिणी आहे, होमवर्क आहे, असाइनमेंट आहे हिकिड़ो। एंगल जी निशानी ABD नालो आहे, बी हिन जो वर्टेक्स थींदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। 300 ठाहिणी आहे। हाणे 300 एंगल ठाहींदासीं, माना छा थी वियो? इहा रिफ्लेक्स थी वई। 180 खां वधियल आहे, 360 खां घटि आहे, असां अखियूं मूंडे चवंदासीं इहा रिफ्लेक्स आहे, ठीकु। इहा रिफ्लेक्स एंगल ठहंदी कीअं आहे? इन जो पहिरियों स्टेप इहो आहे त कंप्लीट जेको तव्हांजो सर्किल आहे, ठीकु आहे न, कंप्लीट जेको सर्किल आहे उहो आहे 360 जो, ठीकु। 360 वारे कंप्लीट सर्किल मां तव्हां उहा शइ माइनस कंदो जेका तव्हांखे मिली आहे 300। पहिरियों स्टेप कहिड़ो? तव्हांखे हीअ ड्रा करणी आहे न। पहिरियों स्टेप छा आहे? त कंप्लीट सर्किल मां हीअ एंगल कट कंदव त तव्हांखे जवाबु ईंदो 60, ठीकु। हाणे असां छा कंदासीं? असां जेका एंगल ठाहींदासीं उहा ठाहींदासीं 60 जी। पहिरियों एंगल ठाहियूं था, मां तव्हांखे सम्झायां थो त इहा रिफ्लेक्स एंगल कीअं आहे। सिंपल 60 जी ठाहिणी आहे। तव्हांखे सेंटर पॉइंट ॾियो, उनखां पोइ 0, उनखां पोइ तव्हां 60 ते अची डॉट लॻायो, ठीकु। जॾहिं तव्हां 3 डॉट लॻाए वियो त अचो हिन ते लाइन कढो। हाणे ॿी हीअ, जॾहिं हीअ 60 जी एंगल ठही थी वञे, हाणे हीअ एंगल मां कहिड़ी ठाही आहे? 60 जी एंगल ठाही आहे। हाणे 60 खां असांखे जेका मक़सूद एंगल आहे न, उहा हीअ आहे ॿाहिरीं, जेके असां हिन 0 खां शुरू करे हेॾो वापसि रखंदासीं एरो हिते। असांखे जेका हीअ ॿाहिरीं एंगल ठही आहे, इन ॿाहिरीं एंगल जो असां नालो रखंदासीं 300। छो त ॾिसो, अगरि मां उहा सॼी ॿाहिरीं एंगल रिफ्लेक्स करे अचां त असांजो जेको आहे अंदरि घणो ईंदो? कॉर्नर में 60 ईंदो, ऐं जेका ॿाहिरीं सॼी एंगल ठही आहे रिफ्लेक्स आहे, रिफ्लेक्शन ठहियो आहे सॼो, असांजो उहो ठहियो आहे 300 जो। हाणे ॾिसो, तव्हांखे किन खे मथां इहो डाउट हुजे त सर हीअ त असां नॉर्मल उहा ई एंगल ठाही आहे जे ठाहींदा आहियूं, उहा ई ठहंदी आहे। पर अगरि मां तव्हांखे अञा ॿियो मिसाल ॾियां, हे प्रोटेक्टर जी सेंटर पॉइंट आहे, ठीकु। तव्हांखे छा करिणो आहे? इहा एंगल हीअं 60 करे ठाहिणी आहे हिते, ठीकु आहे न। हीअ अंदरी एंगल त पोइ बि 60 थींदी न।
हाणे ॿाहिरीं एंगल खे तव्हां कंदव 300। हे असांजो जवाबु आहे। मतिलबु हाणे तव्हांखे इहो सम्झणो आहे त एंगल खे ज़रूरु न आहे त हीअं उल्टो ठाहियूं त पोइ रिफ्लेक्स आहे। असुल में तव्हां एंगल ठाहियो था, अगरि हुनखे एरो ॿाहिरों हीअं ॾियो था न, इहा निशानी आहे त तव्हां हिनखे रिफ्लेक्स एंगल ठाहियो आहे। अगरि तव्हां हिकु सिंपल एंगल ठाहींदव त तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनखे छा ॾींदव, अंदरि ॾींदव। जंहिंखे तव्हां ॿाहिरों एरो ॾियो था उहा तव्हांजी रिफ्लेक्स एंगल आहे। ऐं हिन सॼे टुकर मां, हिन 360 वारे टुकर मां 60 कटियो त हे कहिड़ो टुकुर बचंदो बाक़ी? उन सॼे, तव्हां ईअं सम्झो हिन प्रोटेक्टर खे अधु काउंट न कयो, हिन प्रोटेक्टर खे ईअं सम्झो हे सॼो आहे। त तव्हां छा कयो आहे, इन सॼे सूफ़ मां हे टुकड़ो कटियलु आहे त हे सॼो जो सॼो तव्हांजो साॼी एंगल थी वई, तव्हांजी रिफ्लेक्स एंगल थी वई। त असांजो असुल में प्रोटेक्टर जो मतिलबु इहो हूंदो आहे त माना ईअं खणी चओ त हे अधु करे असां मापींदा आहियूं, पर हिनखे अधु तसवुरु न आहियूं कंदा। मुकमल जेको सर्किल आहे असांजो उहो 360 जो आहे। ऐं रिफ्लेक्स एंगल बि असांजी खाते कंहिंजे में थी अचे, 180 खां वधीक थी अचे, 360 खां घटि थी अचे, यानी इहा सॼे सर्किल जी ॻाल्हि थी हले। त हुनखे सोलो ठाहिण जो तरीक़ो छा आहे, तव्हां जस्ट हिकिड़ी एंगल ठाहियो, उन मां कट कयो, ॿाहिरियों सॼो दाइरो उहो हूंदो। ठीकु आहे। अञा हिकिड़ो तव्हांखे ॿियो मिसाल ॾियां। तव्हांखे चऊं था त 350 जी एंगल ठाहियो, 350 जी एंगल ठाहिणी आहे। हाणे ॾिसो 360 खां घटि आहे न, माना तय आहे त इहा रिफ्लेक्स एंगल आहे। पहिरियों स्टेप छा करिणो आहे, हिनखे कट कयो कंहिं मां, 360 मां। 360 मां कट कंदो त तव्हांखे बचंदा 10। तव्हां एंगल छा जी ठाहींदव? तव्हांखे एंगल 10 जी ठाहिणु सवली या 350 जी ठाहिणु सवली? असांखे सवली हीअ लॻंदी, छो त प्रोटेक्टर असांजो 180 वारो आहे न। इन रिफ्लेक्स एंगल जे अंदरि माना साईं ऊंधो त न कंदासीं न। असांखे इहो कमु हिन प्रोटेक्टर मां ईअं वठिणो आहे, असां एंगल जस्ट हिकु एंगल हीअं ठाहींदासीं 10 जी। ठीकु आहे। 10 मिसाल कीअं, अगरि मां हीअं, ठीकु आहे, हितां 0 थो खणां, उहो हिते ठाहींदा मिसाल। ठीकु आहे। अगरि मां प्रोटेक्टर सां बि ठाहियां त हीअ सम्झो 10 ठाही मां अंदरि, पर हिन जे सॼे ॿाहिरों छा आहे, 350 आहे। कीअं? छो त सॼे गोल मां अगरि तव्हां हे 10 कटींदव त बाक़ी सॼी एंगल तव्हांजी कहिड़ी बचंदी, 350 वारी। उमेदु आहे त मुंहिंजी नंढड़ी कोशिशि त रिफ्लेक्स एंगल कीअं ठहंदी आहे तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। सो हिन वीडियो जे अंदरि असां रिफ्लेक्स एंगल ठाहीसीं ऐं रिफ्लेक्स एंगल जो कॉन्सेप्ट ड्रा करणु ऐं समूरे सिनेरियो खे डिस्कस कयोसीं। उमेदु आहे त तव्हांखे रिफ्लेक्स एंगल ठाहिणु अची वई हूंदी। जे नाहे त तव्हां हिनखे हिकिड़ो दफ़ो रिपीट कयो, किताब तो सुकून सां ॾिसो, पढ़ो, सम्झो, तव्हांखे आसानी सां क्लियर थी वेंदी। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं नए क्लास में। तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।